अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार हैं हमारी तहीम सबका पेश शामिल अंदाज़ी हेडलाइंस। मुल्क में आलमी मामलन तोड़े मकामी सतह थिंक टैंक्स की सख्त जरूरत है। पाकिस्तान में ॿाहिरां आइडियाज़ के अपनाए वियो जंगियूं मसइलनि जो हल न है। जंग सां मसलो हल करण वारनि खे तारीख़ की ख़बर न है। ॿाहिरि वेही चई वञे थो त पाकिस्तान ख़तरनाक मुल्क है ऐं मुल्क खिलाफ़ प्रोपेगेंडा कई पई वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में कॉन्फ्रेंस खे ख़िताब। शाह महमूद कुरैशी चयो आहे त मुस्तक़बिल में ख़िते अंदर जदीद टेक्नोलॉजी की हुकूमत हूंदी। वालियर कश्मीर गडियल क़ौमनि जे एजेंडा ते पुराणो मसलो आहे। न्यूक्लियर फ्लैश पॉइंट कश्मीर इलाक़ाई अमन लाइ ख़तरो आहे। अफगानिस्तान में 4 ॾहाकनि खां जंग की सूरतहाल आहे। पढ़े वसी जो इस्लामाबाद में कॉन्फ्रेंस खे ख़िताब। पाकिस्तान में ओमिक्रॉन वेरिएंट जो पहिरियों केस ज़ाहिर। कराची के खानगी अस्पताल में एक औरत के ओमिक्रॉन की तस्दीक। सेहत खाते मूजिब मुतासिर औरत की ट्रैवल हिस्ट्री ऐं साण राब्ते में ईंदड़ माइटनि की ॼाण हासिल करण की कोशिश कई पई वञे। उन्हनि जी भी कोरोना टेस्ट थी हुई। मुल्क में कोरोना विघे वधीक मरीज़ सियातूं न वेठा। MCOC पारां वधीक 350 नवनि केसनि की तस्दीक। गुज़िरियल 24 कलाकनि में 46,697 कोरोना टेस्ट कई वियूं। आलमी वबा के मुतासिर 771 मरीज़नि की हालत बढ़ती जोगी। आकारी केसनि की शरह 0.74% रही। ओमिक्रॉन के वधंदड़ केसनि सबब बरतानिया में सख्त पाबंदी जो ऐलान। बरतानवी वज़ीर आज़म पारां सूमर खां वर्कर्स लाइ घरनि में कम करण जो हुकुम। अवामी हदनि ते मास्क पाइण लाज़मी ज़रूरी। नाइट क्लब ऐं रिश्तवारनि मागनि ते कोरोना पास ॾेखारणु लाज़मी हूंदो। सिंध हुकूमत पाकिस्तान मेडिकल कमीशन में तकरार तेज़ थी वियो। MD कैट में 65% खां घटि मार्कूं खणंदड़ शागिर्दनि खे दाख़िला न ॾिनी वञे। PMC सॼे मुल्क के मेडिकल ऐं डेंटल कॉलेजनि खे हिदायतूं जारी करे छॾियूं। पधराई में चयो वियो आहे त एट में 65% मार्कूं न खणंदड़ शागिर्दनि खे NMC रजिस्टर्ड न कंदो। सिंध काबीना मेडिकल ऐं डेंटल में दाख़िला की शरह 65% मां घटाए 50% मुक़रर कई हुई। कराची में खीर जो नव अघ 120 रुपया फी किलो मुक़रर। कराची के कमिश्नर खीर की नई कीमत जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिब खीर के नए अघ ते अमल अॼु खां शुरू थींदो। भनकड़ी की सूरत में कानूनी कार्रवाई कई वेंदी। वालियर कश्मीर में भाची रियासती दहशतगर्दी जारी। ज़िले शोपियां में वधीक 3 कश्मीरियुनि खे शहीद कयो पियो। काबिज़ फ़ौज छिगड़नि हथियारनि ऐं कीमियाई मवाद सां हिक रिहायशी इमारत के भी तबाह करे छॾियो। लियारी एक्सप्रेस वे के मुतासिरनि के मुतबादिल प्लाट न ॾियण जो केस। लियारी एक्सप्रेस वे के प्रोजेक्ट डायरेक्टर खिलाफ तोहिने अदालत की दरख्वास्त। मुतासिरनि के मुतबादिल प्लाटन जा दस्तावेज पेश न करण ते सिंध हाई कोर्ट जो लियारी एक्सप्रेस वे के वकील ते कावड़ जो इज़हार। प्रोजेक्ट डायरेक्टर खां जामा रिपोर्ट तलब। पीपल्स पार्टी मुल्क में वधंदड़ महंगाई खिलाफ एहतजाजी तहरीक हलाइण जो ऐलान करे छॾियो। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां 10 दिसंबर ते महंगाई ऐं 17 दिसंबर ते गैस बहरान खिलाफ फुलकीर एहतजाज जो ऐलान। बिलावल हाउस कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी
चयो आहे त हिन वधीक मुल्क में मौशी सूरतहाल इंतहाई ख़राब आहे। जेसीं ताईं ही हुकूमत रहंदी ऐं IMF सां डील रहंदी तॾहिं खां मुल्क जो आवाम महांगाई समेत मुख़्तलिफ़ अज़ाब भोगींदो रहंदो। जरबार में प्याजे परण लाइ प्लान में कराची का आयल 2 औरतों ऐं 2 ॿारड़ा मुबैना तौर अगवा ॻोठ वाइट बख्शुंद में मेहमान थी आयल लाल खातून कायनातुन ऐं ॿारड़नि गुलाम रज़ा ऐं मोहम्मद रज़ा के मुबैना तौर अगवा कयो पियो। मुतासिरनि जो एहतजाज बिरादरी जा माण्हू अॻु वठी हथियारनि जे ज़ोर ते मर्दनि जा पेर ॿधे औरतूं अगवा करे पिया आहिनि। बहराम कदन बरसा बूट कुलदबारी में कारी इल्जाम हेठ औरत मुर्सता कतल। मीरवा बोचाणी जो ॻोठ हाजी फतह खान रूहानी जे रवासिण कृष्णा रबारी के मुर्स पाणी जा वार करे कतल करण बाद फरार थी पियो। लाश पोस्टमार्टम बाद वासन हवाले। यंग डॉक्टर्स एसोसिएशन के सदस्य हैदराबाद के सरकारी अस्पतालन में चौथे ॾींहुं बि OPDs जो बाइकॉट। सिविल अस्पताल पेटाबाद शाहभिटाई CDF कासमाबाद ऐं कोइसा अस्पतालन में OPDs जे बाइकॉट जो इलाज लाइ आयल हज़ारे मरीज़ परेशान। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त हुकूमती वाइदे मूजिब कोरोना वबा दौरान सॼी सिंध में भर्ती कयल 1400 खां वधीक डॉक्टर्स ऐं मुलाज़िमनि खे मुस्तक़िल करे 500 डेंटल सर्जन भर्ती कया वञनि। कराची में वेस्ट इंडीज क्रिकेट टीम लाइ सिक्योरिटी प्लान तैयार। पढ़ी टीम के 13 दिसंबर ते शहर में आमद। होटल में रिहाइश। टीम की प्रैक्टिस 20 वनडे सीरीज दौरान अचवन ऐं कराची में रवानगी के हवाले से सिक्योरिटी प्लान जोड़ो वियो। पुलिस तर्जुमान मूजिब सिक्योरिटी लाइ पुलिस के 1300 सीनियर ऑफिसरन समेत 46 DSPs 135 NGOs 3822 पुलिस एहलकार 50 लेडीज एहलकार रैपिड रिस्पॉन्स फोर्स जा 500 जवान ऐं स्पेशल सिक्योरिटी यूनिट जा 899 कमांडोस मुक़रर। नेशनल स्टेडियम में होटलन ते स्पेशल ब्रांच जा सादा कपड़ा पहिरियल सिक्योरिटी एहलकार बि फर्ज़ अंजाम ॾींदा। ट्रैफिक पुलिस पर रूट जारी करे छॾी।